नाज़रीन, गढ़ी यासीन वेझो ॻोठ हबीब जखरो में हफ़्तो पहिरियां मस्जिद अंदर थियल 3 ॼणनि जे क़त्ल वारे मामले में मक़तूलनि जे वारसनि पारां ॼाणायल जवाबदार सरदार शफ़क़त खान मुंगराणी जो बयान साम्हूं अची वियो आहे। अचो त ॿुधूं त हू वाक़े बाबति छा थो चवे। मां ईरान हुम ज़ियारतुनि ते पंहिंजे साले समेत असां 2 ॼणा ज़ियारतुनि ते वियासीं। मां 3 ॾींहं मोटी आयो आहियां। असांजे ग़ैर मौजूदगीअ में वाक़ियो थियो आहे। दिलि दुखाईंदड़ वाक़ियो बिल्कुलु ज़रूरु आहे। हुन ते एतिरो अफ़सोस कयो त घटि आहे। मुस्लमान असां बि आख़िर बाक़ी असां सां जेको करे थो कराए थो सभु असांखे बि नज़र में आहिनि। असांखे जिन हिन मंज़िल ताईं पहुचायो आहे उहे बि ज़रूरु नज़र में आहिनि। असांजा हेॾा घर पुलिस साड़िया आहिनि, ड्राया आहिनि, कुझु पुलिस कुझु माण्हुनि गॾिजी सरजी, उहे सभिनी जी ख़बर आहे। अलाह कंदो इंशाअल्लाह ताला भलाई थींदी। बाक़ी त असां सां नाजाइज़ी थी आहे। जेकॾहिं चवनि था मुंहिंजे हिकिड़े भाउ जे लाइ त उहो तुंहिंजो मुलविस आहे, वाजिद हुसैन हुनजो नालो आहे। बाबा जेकॾहिं हिकिड़ो भाउ मुलविस हुयो त उनजो घर ड्रायो आहे, साड़ियो आहे, असांखे को इनकार कोन हो। मुंहिंजो घर अलॻि आहे, मुंहिंजे सहुरे जो घर अलॻि आहे। तव्हां सभिनी जा घर ड्राथा आहिनि ऐं साड़िया आहिनि। इहो त तव्हां ज़ियादात वारो कमु करायो आहे। जेतिरो असांखे तव्हांजो अफ़सोस थो थिए, असांजो त कंहिंखे अफ़सोस कोन थियो। हेॾियूं नाजाइज़ियूं 2 साल थिया आहिनि। मां पंहिंजो ॻोठु छॾी थो वठां। ॻोठु मां इज़तदारो माण्हू, ख़ानदान माण्हू, मां तव्हांखे ज़ाती तरह सुञाणो। मां पंहिंजे राज भागा वारो माण्हू, सरदार आहे। मां को आम वॾेरो, को आम माण्हू न आहियां। मां गवर्नमेंट जो गज़ेटेड ऑफिसर आहियां। हुन सां गॾु हेॾियूं नाजाइज़ियूं मां सां वधीक तव्हां दोस्तनि जे अॻियां उन्हनि खे अपील कंदासीं तव्हां दोस्तनि जे थ्रू, जंहिंमें SP शिकारपुर तनवीर हुसैन तुनियो साहब तमामु हिकिड़ो बहितरीनु बहादुर ऑफिसर आहे। त असां सां नाजाइज़ी न करे कंहिंजे चवण ते जेको बि थिए मेरिड थिए। जेकॾहिं मुंहिंजो भाउ मुलविस आहे त उनजो घर ड्राए वञे हा त मूंखे बि ॾुख न थिए हा। असांजा घर ड्राया ऐं साड़िया विया आहिनि चोरनि वांगुरु, फौरन धाड़ियलनि वांगुरु, जंहिंमें कुझु पुलिस जो किरदारु आहे, कुझु ॿियनि दोस्तनि जो किरदारु आहे। त इहो न थिए। बाक़ी असांजी DIG लाड़काणो, SSP शिकारपुर ऐं स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानीअ खे अपील आहे त हिन केस जी इंक्वायरी थिए। जेको हिन में मुलविस आहे भली हुनखे सज़ा मिले। जेको हिते आहे ई न, मुल्क खां ई ॿाहिरि आहे। हाणे के छोकिरा मुंहिंजा काथे आहिनि, के काथे आहिनि। असां 2 ॼणा मुल्क खां ॿाहिरि हुयासीं ईरान ज़ियारतुनि ते, जेके 3 ॾींहं असां आया। उनजे बावजूदि असांजा FRN में नाला मुख्य जवाबदारी मूंखे ॾेखारियो वियो आहे। ऐं उनजो बि असांखे अफ़सोस थो थिए त हिननि केस पंहिंजो पाण ख़राबु करायो आहे। शायदि जेकॾहिं हक़ीक़त जी नाला ॼन आहे त हुनजो केस बि कमज़ोर कोन थिए हा। हाणे असां सां बि नाजाइज़ी करायूं, पंहिंजो केस बि कमज़ोर करायूं ऐं विच ते फ़ाइदो ॿिया माण्हू दुश्मन वठी असांखे पाण में वेढ़ाए करे असांजो मुआसे बि मुंगराणी, नुक़सान बि मुंगराणनि जा थिया। हाणे अॻिते बि अलाह ख़ैरु करे। शुरूआति तमामु